अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। इन्नल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन, अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना अज़्ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, मजलिस में मौजूद तमाम सामईन, सब खां पहिरीं हाफ़िज़ क़ुरान जेको तालिब इल्म अल्लाह जे पाक कलाम के इन जे सीने में महफ़ूज़ करे पां वटि हाज़िर थियो, उनखे मुबारक पेश कयां थो। तंहिंखां बाद उन तालिब इल्म उन हाफ़िज़ जे वालिद मोहतरम वीरासा मुतवा के पण आऊं मुंहिंजी तरफ़ खां मुबारकबादियूं पेश कयां थो। ने आऊं दुआ घुरां थो जो अल्लाह रब्बुल आलमीन उन तालिब इल्म के क़ुरान जीअं यादि कई ऐं क़ुरान सम्झे जी उन मथे अमल कई तौफ़ीक़ अता फ़रमाए, अने इन जे वालिद मोहतरम वीरासा मुतवा जा दर्जा अल्लाह रब्बुल आलमीन बुलंद फ़रमाए। मौज़ूद सामईन, अल्लाह ताला जेतिरियूं पण क़ौमूं दुनिया में आयूं उन मिणी क़ौमे के हिकिड़ी किताब अल्लाह ताला ॾिने हुए, जंहिं किताब के ऊ पढ़े अने उन किताब में जा ऊ सही ने ग़लति करो है तंहिंखे मालूम करे सघे। तौरात, इंजील, ज़बूर ई नाला पां मड़े सुआ हूंदा, ई मड़े अल्लाह जूं किताबूं हुयूं। पण वो किताबूं जेको अल्लाह ताला नाज़िल कयईं अने पां खे जेको अल्लाह ताला किताब ॾिने क़ुरान, उन्ही में फ़र्क़ु ई है जे अॻलियूं किताबूं जेको अल्लाह ताला नाज़िल कयूं तो उन्ही क़ौमे मथे ये ज़िम्मेदारी रखे हुए जे इन किताब जी हिफ़ाज़त ऐं पिंड कजा। इन किताब में कीअं पण फेर बदल न थिए, को अखर इन में जा निकरी न वञे, को नओं अखर इन में दाख़िल न थी वञे। ये ज़िम्मेदारी अल्लाह ताला उन क़ौम मथे रखे हुए जंहिं क़ौम के वो किताबूं अल्लाह ताला अता कयूं। पण पां मथे उन प्यारे रब जो वॾो एहसान ऐं फ़ज़ल है जे पां खे जरा क़ुरान जहिड़ी अज़ीम किताब अल्लाह ताला नसीब कयईं, तरह अल्लाह ताला फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन क़ुरान के जेको ज़िक्र वारी किताब है, जंहिंमें ज़िक्र है, जंहिंमें नसीहतूं आहिनि, जंहिंमें बहितरीन ॻाल्हि आहिनि, ही किताब नाज़िल असां कयो है ने अल्लाह फरमाए इन किताब जी हिफ़ाज़त पण असीं कंदासीं। एतिरे क़ुरान के 1450 वर गुज़री विया आहिनि, अॼु ॾींहं સુધી क़ुरान जी ज़बर ज़ेर में पण फेर न आयो। क़ुरान जूं आयतूं, क़ुरान जूं सूरूं, क़ुरान जा पारा, हिकिड़ो अखर जेको आहे से महफ़ूज़ थियो पियो, किथे फ़र्क़ु न आहे। हिंदुस्तान में क़ुरान आहे तो ऊज क़ुरान है, सऊदी अरब में आए तो ऊज क़ुरान है, अमेरिका में आए तो ऊज क़ुरान है, रूस में आए तो ऊज क़ुरान है। गमे इन दुनिया जे खूणे मथे हलिया वञो, क़ुरान हिकिड़ो जाए। एतिरे लाइ करे जे अल्लाह ताला इन प्यारे किताब जी हिफ़ाज़त कई ने प्यारे किताब जी जेको हिफ़ाज़त थई वो अल्लाह ताला इन हाफ़िज़ जे करे कई। हर दौर में, हर ज़माने में अल्लाह ताला अहिड़ा इंसान पैदा कयईं, अहिड़ा माण्हू पैदा कयईं जंहिं इन किताब के पिन जे सीने में महफ़ूज़ करे लाथो। हर वक़्त, हर ज़माने में कोई ज़मानो ख़ाली न आई जंहिं ज़माने में ई क़ुरान महफ़ूज़ न रहियो हुए। अॼु खां तक़रीबन 2 सदियूं पहला रूस के अंदर ये हुक्म जारी थियो हो जे कंहिं पण घर में मुसलमान जे क़ुरान न हुअणो खपे। जितरा क़ुरान हुआ गवर्नमेंट ऑर्डर कयईं, मड़े क़ुरान झटे लायो, क़ुरान मड़े ज़ब्त थी विया, मड़े झटे लाथो मुसलमान वटा, कंहिं वटि क़ुरान हो न। तर उन रूस मुल्क जे अंदर अहिड़ियूं माऊं पैदा थियूं जंहिं अहिड़ा बच्चा पैदा कया ने अहिड़ा बच्चा तैयार कया जंहिं क़ुरान के सीने में महफ़ूज़ करे लाथो। हमेशा वटा क़ुरान जो एज़ाज़ है, क़ुरान जी इज़्ज़त है, अदब है, एहतराम है जो क़ुरान के अल्लाह रब्बुल आलमीन महफ़ूज़ फरमाए। अॼु पाण जगह मथे जमा थिया आहियूं त हिकिड़ो पंहिंजो छोकरो, हिकिड़ो मासूम पंहिंजो बच्चो क़ुरान के हिफ़्ज़ करे आयो है
त इन मुनासिबत से ॿ टे ॻाल्हि जिन बच्चे जी को अज़मत है अने इन वाली जी इन माइत्र जी को इज़त ऐं अदब एहतराम है अल्लाह ताला वटि, तंहिंजे बारे में आख़िर साम्हूं ॿ ॻाल्हियूं बयानु करणु चाहियां थो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, क़ुरान करीम हिकिड़ी अहिड़ी किताब है जंहिंजे बारे में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अल्लाह यरफउ बिहादल किताब अक़वामन व यदउ बिही आखरीन। अल्लाह रब्बुल आलमीन इन किताब जे ज़रिए कंहिं क़ौमे खे ऊंचियूं करे छॾे थो ने कंहिं क़ौमे खे अल्लाह रब्बुल आलमीन किराए छॾे थो। इन सिलसिले में हिकिड़ो बहितरीन वाक़ियो आख़िर साम्हूं बयानु करणु चाहियां थो। नाफ़े बिन अब्दुल हारिस रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ा सहाबी आहिनि। वो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु से मुलाक़ात कई था। उमर बिन ख़त्ताब मुसलमान जा अमीर हुआ, मुसलमान जा ख़लीफ़ा हुआ। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु के नाफ़े बिन अब्दुल हारिस पुछे था जे मक्के जो वाली या कंहिंखे बनाया आहियां, मक्के जो गवर्नर केरु है, मक्के जो हाकिम इंटाणे केरु है, तेरा नालो गिणो हिकिड़े गुलाम जो, न गुलाम के मूं जेको ऐसे मक्के जो वाली बनायो। चए हिकिड़ो गुलाम इंसान, हिकिड़ो नौकर इंसान जंहिं वटि कीअं पढ़ना आई, उन इंसान के आ मक्के जो वाली बनाए छॾियां, मक्को उन जे हथ में ॾेई छॾियां, ॿिया वॾा वॾा माण्हू वॾे खानदान वारा वॾे नाले वारा इज़त वारा माण्हू मौजूद आहिनि, उन्ही खे क़ुरान बनाया। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, वो गुलाम भले है पर उन जे सीने में क़ुरान महफूज़ है, तंहिं करे मूं उनखे मक्के जो वाली बनाए छॾियो है। न ही क़ुरान वो किताब है जो को पण इंसान इन क़ुरान के याद कंदो, जो को पण इंसान इन क़ुरान के पढ़ंदो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मसलुल लज़ी यक़रउल क़ुरआन व हुव लहू हाफ़िज़ुन मअल किरामिन बररह। वो इंसान जो को क़ुरान के पढ़े तो अने क़ुरान जो हाफ़िज़ है, उन इंसान जी मिसाल ई है जी ई इंसान फ़रिश्ते बेरो हूंदो, जन्नत में फ़रिश्ते बेरो हूंदो। ऐं पोइ हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, युक़ालु लिसाहिबिल क़ुरान, क़ुरान पढ़े वारे इंसान के, हाफ़िज़ के, क़ारी के अल्लाह रब्बुल आलमीन चवंदो, ए क़ुरा, तू क़ुरान के पढ़, तू क़ुरान के पढ़, वरतक़ी, अने जन्नत जा दर्जा तू चढ़, वरत्तिल कमा कुंत तुरत्तिलु फिद दुनिया, क़ुरान के ऊंज मिठी आवाज में, सुर में, तजवीद से तू पढ़ंदो वञ जे तू दुनिया में पढ़ंदो वञ। फ़इन मंज़िलतक इंद आख़िरि आयतिन तक़रउहा, तोजी मंज़िल, तोजी जगह, तोजो ठिकाणो जन्नत में उन हंध मथे है जिते वञी करे तू क़ुरान के पूरो करे, मिनल जिन्नति वन्नास, जे इन हंध मथे तू पुजने उते तोजो ठिकाणो है। रुगो एतिरो न, दुनिया में पण क़ुरान वारे खे इज़त मिले थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी इज़त नसीब कयो हुयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम जरा जंगे उहद में शहीद थी विया, घणा सहाबा किराम 77 सहाबा किराम शहीद थिया। तर अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो जी हिकिड़ी क़बर में ॿ टे माण्हू बेरा दफ़न कयो, ॿ टे माण्हू बेरा दफ़न कयो। त सहाबा किराम पुछो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ी क़बर में ॿ टे माण्हू बेरा उतारियूं, उन्ही में जा पहले नंबर मथे कंहिंखे उतारियूं, क़बर में पहले नंबर मथे असीं कंहिंखे उतारियूं, कंहिंखे दफ़न कयूं? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अक्सरुहुम हिफ़्ज़न लिल क़ुरान, जंहिंखे वधारे मां वधारे क़ुरान यादि वे उनखे क़बर में पहिरीं दाख़िल कयो। पोइ क़ुरान जी अज़मत है। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या उम्मुल क़ौम अक्सरुहुम क़ुराना, क़ौम जी इमामत ऊ कंदो, मुसल्ले मथे ऊ बीहंदो जंहिंखे क़ुरान वधारे यादि हूंदो। वॾा माण्हू, वॾे मर्तबे वारा, वॾे नाले वारा, इज़त वारा, शान वारा, उहिदे वारा, पण ऊ मुसल्ले मथे कीन उभी सघंदा, मुसल्ले मथे ऊ बीहंदो जंहिंखे क़ुरान वधारे यादि हूंदो। गमे न क़ौम जो वे, गमे इन कुटुंब कबीले जो वे, नंढो बच्चो वे, त पण मुसल्लो उनखे ॾेवाबो जंहिंखे क़ुरान वधारे यादि आहे। अमर बिन सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कयूं था जे असीं हिकिड़ी अहिड़ी जॻह मथे रहंदा हुआसीं जितां साहबा किराम अवार नवार मटंदा हुआ। पोइ आउं नंढो बच्चो होसि, जरा माण्हू उतां मटंदा हुआ तर आउं पुछंदो होसि जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंखे कहिड़ो ॾसियो आहियो,
तो उहो माण्हू जेको मटंदा हुआ उहो मूंखे ॾसींदा हुआ जी हीअ सूर नाज़िल थई है, हीअ आयत नाज़िल थई है, अल्लाह जे नबी असांखे ही सेखारियो हुयो। आउं नंढो बच्चो होसि, मुंहिंजो दिमाग़ मुंहिंजो मगज़ ॿोरो तेज़ हो, आउं उहो सूरूं उहो आयतूं मड़ा यादि करे लाहींदो होसि। पोइ जॾहिं मुंहिंजा माइट मुस्लमान थिया, मको फतेह थियो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया मुंहिंजा माइट, उन मिणी इस्लाम क़बूल कयो। जॾहिं असीं मड़े पाछा वियासीं त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम ॾिनो हो जे मुंहिंजा इमाम उहो बनंदो, नमाज़ उहो पढ़ाईंदो जंहिंखे क़ुरान वधारे यादि हूंदो। जॾहिं असीं पाछा घर वरी आयासीं तर मिणी चेक कयो जे मुंहिंजा क़ुरान कंहिंखे वधारे यादि आहे, तर न्यारो त मूंखे वधारे क़ुरान यादि हो, अने उनटाणे मुंहिंजी उमिरि 7 ने 8 साल हुई बसि। तर सॼे कबीले सॼे कुट में मिणी माण्हू भेरो थी करे मूंखे मुसल्ले मथे उभियारे छॾियो, तूं नमाज़ पढ़ाए। 7 ने 8 वरे जो बच्चो आहियां, अने चए हालत इहो हुई जे आऊं मूं वटि कपिड़ा की नवा पहिरेला करे हिकिड़ी जी चादर वई, आऊं ओॾे नमाज़ पढ़ाईंदो होसि। जॾहिं सजदो कंदो होसि तर मुंहिंजा अङ खुली वेंदा हुआ। ओॾेला करे को कपिड़ो न वे, पहिरेला करे को कपिड़ो न वे। औरतूं मटयूं नमाज़ पढ़ेला करे आवियूं, मूं जॾहिं सजदो कयो पे तर औरत पुछिया चऊं जे आंजे इमाम खे पहिरीं ढकियो हुई, कपड़ा न पहिरेला करे इमाम खे पहिरीं ढकियो। तर सॼी जमात भेरी थई, अने मूंखे हिकिड़ी खमीस गिन ॾिनो, मूंखे हिकिड़ी चादर गिन ॾिनो, मूंखे हिकिड़ो वॻो गिन ॾिनो। उहो साबी बयान कई था मूंखे जेतिरी ख़ुशी इस्लाम क़बूल करे पुठियां उन चादर मथे थई है, कंहिं वस्तु मथे न थई। 7 ने 8 वरे जो बच्चो है, उनखे मुसल्ले मथे उभियारियो कुला, उनजे सीने में क़ुरान है। पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको इंसान पंहिंजे बच्चे खे क़ुरान जी तालीम ॾे थो, क़ुरान सिखाए थो, अल्लाह ताला उन इंसान खे क़यामत जो ॾींहुं बोलाईंदो। दुनिया जा मड़े इंसान मौजूद हूंदा, उन खे साम्हूं अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे सर मथे 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 अहिड़ो ताज रखंदो जे उन ताज में जा ईअं रोशनी पैदा थींदी जे सिज में जा रोशनी पैदा थिए थी। सिज मां केतिरो साओ वे थो, सिज केतिरो रोशन वे थो, उन ताज में जा एतिरी रोशनी पैदा थींदी, एतिरो सोजरो थींदो, एतिरो साओ थींदो, मड़े माण्हू ॾिसंदा। पोइ उन इंसान खे जंहिं पंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ायो हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन इज़्ज़त जो लिबास पहिराईंदो, इज़्ज़त जो लिबास। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो लिबास एतिरो कीमती है, एतिरो कीमती है जे दुनिया में जेतिरियूं वस्तू आई सॼी दुनिया ॾेई ॾियो, दुनिया जो मड़े वस्तू ॾेई ॾियो त उहो हिकिड़ो लिबास पर पाण गिनी न सघूं। हीअ अल्लाह उन इंसान खे पहिराईंदो जंहिं पंहिंजे बच्चे खे क़ुरान जी तालीम ॾिनी हूंदी। जॾहिं एॾी इज़त मिलंदी, इज़त जो लिबास पहिरींदो, अने मथे मथे जेको आहे से ताज रखियल हूंदो, तर उहो इंसान चवंदो ए मुंहिंजा रब हेॾी इज़त मूंखे कुला मिलई आहे, छोकिरो कयो अहिड़ो जेको आउं हेॾी इज़त में अची वियो आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ ऐलान थींदो बिअख़्ज़ि वलदिकुमा अल क़ुरआन, तोजे बच्चे खे तो क़ुरान पढ़ाए वे, तोजे बच्चे खे तो हाफ़िज़ बनाए वे, तोजे बच्चे खे तो कारी बनाए वे, तंहिं करे अॼु तोखे हेॾी इज़त ॾिनी में वई आहे। दुनिया में इज़तूं अॼु ऐं सवारे ख़त्म थी वञे, दुनिया टेम्परेरी है, टेम्पोरी है, अॼु सवारे ख़त्म थी वञे, पर उहा इज़त जेको इंसान खे उते मिलंदी उहो उन इंसान खे मिलंदी जंहिंजे बच्चे जे सीने में क़ुरान महफ़ूज़ हूंदो। पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के क़ुरान जे हाफ़िज़े से, क़ुरान जे कारी से केतिरी मोहब्बत हुई तंहिंजो अंदाज़ो लॻायो। हिकिड़ा माण्हू कबीले में जा अचनि था, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि था जे असांजे मुल्क में, असांजे इलाके में इस्लाम जो कमु करणो आहे, दावत ने तबलीग जो कमु करणो आहे, असां कहीं माड़ो ॾियो, असीं कोठे वञो, उते हली करे दीन जो कमु कयूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 सहाबा किराम उन तरह रवाना कयूं। क़ुरान जा कारी हुआ, क़ुरान पढ़े वारा, क़ुरान जा हाफ़िज़ हुआ, हू माण्हू 70 सहाबा किराम के कोठे विया, जॾहिं डूंगर में विया, बयाबान में विया, तर धोखो ॾेई करे दगा करे उन 70 सहाबा किराम खे शहीद करे विधो। उन जी नियत इस्लाम फैलाइजी न वई, उन सहाबा किराम खे शहीद करे जी वई।
अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जरा ख़बर पई जे मुंहिंजा हाफ़िज़ शहीद थी विया आहिनि, मुंहिंजा कारी शहीद थी विया आहिनि, फजर जी नमाज़ में लगातार फजर जी नमाज़ में पिरो जी नमाज़ में महिनो ॾींहुं उन मथे लानतूं वसायो, उन लाइ करे बददुआऊं कयो, अल्लाह हिन क़ौम खे तूं हलाक ने बर्बाद कर जंहिं मुंहिंजे हाफ़िज़ खे जेको आहे शहीद कयो आहे। रुगो एतिरो न, रसूल मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन मिन इजलालिल्लाहि इकरामु ज़िल इल्मी, अल्लाह रब्बुल आलमीन जी इज्जत में ई पण शामिल है जे इल्म वारे माण्हू जी इज्जत कयो। अने पोइ फरमायो वहामिलिल क़ुरान, जेको माण्हू क़ुरान यादि करे थो, क़ुरान वारो है जंहिं वटि क़ुरान जो इल्म है, उन माण्हू जी पण इज्जत कयो। अने जेको इंसान पोड़ो है उन पोड़े जी पण इज्जत कयो। वल इमामिल मुक़सिती, अने जेको इंसान इमाम है, हुक्मरान है, बादशाह है, वॾो है, अने पाण में अदल ने इंसाफ़ करे थो, उन इंसान जी पण इज्जत कयो। क़ुरान वारे जी इज्जत करनी पां मथे फर्ज़ है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजो बच्चो हाफ़िज़ थी आयो है, पाण खे ख़ुशी है, अने पाण वटि हाफ़िज़ वधे, कार्य वधे, पाण मड़े चाहियूं था, पर मुंहिंजी हिकिड़ी मिणी से अपील ई है कि पंहिंजो बच्चो क़ुरान जो कारी थियो, हाफ़िज़ थियो, त इन बच्चे खे पाण मौक़ो ॾियूं। इन बच्चे के रमज़ान जे महीने में ख़ासि तौर मथे तरावी पढ़ण लाइ करे पाण मौक़ो ॾियूं, मुसले मथे उबिए अने पाण पुठियां तरावी पढ़ो, ई पाण लाइ करे ख़ुशी जी ॻाल्हि है। कुरान याद करना आसान है, पर कुरान के भुलण इन कता वधारे आसान है। कुला कुरान इंसान याद करे तो अने जल्दी भुली वञे तो। इन बच्चे के कुरान तेरे याद रहंदो जॾहिं पाण खे मौक़ो ॾींदासीं कुरान पाण खे सुणाए। कुरान से ताल्लुक पां मजबूत कयूं। जे कुरान वारा पां हूंदासीं, दुनिया में पण पंहिंजी इज़त हूंदी अने आख़िरत में पण पंहिंजी इज़त हूंदी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान वारे माण्हू खे इज़त ॾिने है। ही कुरान जेको महफूज़ पियो है, ई सिपाही आहिनि अल्लाह ताला जा, ई अल्लाह रब्बुल आलमीन जा जेको दरबान आहिनि, जेको कुरान खे महफूज़ कया वेठा आहिनि। इहा हलंदी पई वस्तु, ई सिलसिलो जारी रहंदो क़यामत जी ॾींहुं सुधी। जंहिंखे खटणो वे खटी लाए, जंहिंखे भाग गिनणो वे भाग गिनी लाए, जंहिंखे जन्नत में वञणो वे जन्नत में वञी लाए, वो कुरान के पढ़े, कुरान के याद करे, ने अड़ा बच्चा तैयार करे जो कुरान के सिखें, कुरान के हिफ्ज़ कई, कुरान के याद कई। मुझे अजीज भाइरो, ये इज्जत वारी किताब है, ने जो इंसान इन किताब के पढ़े तो उनके दुनिया में पण इज्जत मिलंदी अने आखिरत में पण इज्जत मिलंदी। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ करूं था कि अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के कुरान वारा बनाए, कुरान मथे अल्लाह ताला पाण खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। जो बच्चो इते हाफ़िज़ थी करे आयो है, अल्लाह ताला हमेशा ला करे इन जे सीने में कुरान के महफूज़ फरमाए। इन जे पिय जो इन मथे मेहनत कयें, अल्लाह रब्बुल आलमीन इन कुरान के वसीले से, इन हाफ़िज़ कुरान के ज़रिए से अल्लाह ताला जे पिय के क़यामत जो इज्जत जो ताज पहिराए। आमीन सुम आमीन। वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।